हलो घर हल साथे जी तो कही थी मां घर न आवंदुमि मां शादी न कंदो मां एतर न कंदुमि जेतर मुंहिंजो मसलो हल न थींदो शादी न कंदुमि वो बीरू मां तुझो यारा तुझी भलाई आ कुआर वेची आ ओडे सची कलक वेची आ कांजा वेचा तेकू वीचार तू छा का मस्त थियो आ मसलो इहो आहे मां चयो त डॉक्टर ॾे वठी हल मां पंहिंजो मसलो हल कयां पोइ मां शादी कंदोमांइ न त मां मुंडो न कंदोमांइ हाणे डॉक्टर ने वठी हल हा पोइ शादी कंदे पोइ कंदोमांइ न त मुंडो शादी न कंदोमांइ हेॾे तूं खामा का इन बिलादरी में मूंखे बेइज्जतो कराए ते पोइ इहा संगत आहे तुंहिंजी मुंहिंजी तूं यार आहीं न हा यार आहे त पोइ मीरू मावाली जॻह में इहो मसलो हल कर पोइ तुंहिंजे मथां सिर कुर्बान आहे हिक सां ॿ शादियूं बि कंदुमि ख्याल त किरी पोइ खामा का मां तुलो पुड़तो तोखे कानो कंदुमि हल इहो तुंहिंजो मसलो हल तूं कया मटी हलो डॉक्टर ॾे अख्तियार पुट जी वाह अब आप फीस उनको वरती फीस वतो मां 400 रुपया ठीक है जमा कराए छॾ हां हेॾो वे मां हेॾो वेंदो मां इज्जत आहे यार आहे न वे डॉक्टर साहब छा हाल आहे अमुना बाबा कुछ है मुंहिंजो दोस्त आहे अच्छा आहे बवार जी मुड़स हाँ ख्याल तबियत खराब अच्छा शादी थी तयार है गुब्बारो में वठी आहे दस्त तस दस्त दस्त न अथसि बाबा पुछा कयो अब थोड़े अॻिते सुरिया मवाली अॻिते सुरिया डॉक्टर साहब असुल मेन मसलो मुंहिंजो जेको बि अथई न सॼो मेन मसलो इहो थी त मूंखे ज़रूर करार मुंडो ई कोन आहिनि राति जो तक लॻे ई नथी अच्छा हा बस अहिड़ो मसलो आहे इहा बीमारी आहे तोखे हा हथोर ते कर हा हे हथ डॉक्टर चंगी तरह ॾिस मुंहिंजो यार अच्छा अखियुनि में तकलीफ़ थी न हाँ बंद थी न डॉक्टर न पेट में सूर थी न भा हेॾे वञी न सिधो रस्तो वटि कच में काॾे लहे थो तोखे चयो त हुन ॾे वठी हलूं हेॾे हाणे मेरो ॻाल्हि ॿुध हे डॉक्टर ने पुछा त कंदा न बाबा काथे सूर आहे काथे तकलीफ़ आहे ईअं न हूंदो आहे ऐं डॉक्टर सां सही आहे पुछा के ॿुधाए न मूंखे खणी कॾहिं में ॿुधाए मसइलो छा आहे त मां डॉक्टर खे थो चवां छा आहे मां पाण तो डॉक्टर खे ॾसियां त मां मसइलो छा आहे पोइ हुनजो त इलाज कंदो न हाँ बाबा कंदुस चए थो न डॉक्टर इलाज कंदो त मां पाण हुनखे ॿुधायां थो न ॾिसां कहिड़े तरीक़े सां हिनजो मसइलो हल करे थो ॿिन्ही हथनि सां उते सलाम कंदोमांसि ॿुधाए त डॉक्टर पुछा कयो बाबा अब ॿुधाए मीरू मवाली ॿुधाए मां बि MBB डॉक्टर आहियां डॉक्टर असुल मसइलो इहो आहे सॼो कुझु हिन में थी हिनखे माना पीअण सां असुल ज़फ़ा अखि बि कौड़ी नथी थिए राति जो अॻे निंड ईंदी घुमार थी वेंदा सुबुह जो पाणी हारे उथाईंदा हाणे अलाए कहिड़ी हिन में जेको आहे मिलावट कई अथऊं डबियुनि जी डबियूं उॾारे छॾियूं था पोइ बि करार मुंडो नथा अचनि हाणे हिनजो एक्सरो करे हिनजी लेबोरेटरी टेस्ट कराए त हिन में छा मिलावट आहे जो हिन में को टके जो ई मज़ो कोन्हे मुंहिंजो मसइलो इहो थी मसलो ई नाहे हिन जो त मां उस्ताद आहियां इलाज मूंखां को ॿुधो ई नाहे हीअं तुंहिंजी बीमारी ख़तम थी वेंदी असुल मां चवां छा थो ॾिसां त मुंहिंजी शादी आहे कंधी बि पातल थी पर मां चवां थो त माई खां वधीक मुंहिंजी ज़िंदगी जो हिसो हे आहे हे जेकॾहिं मूंसां गॾु इहे ज़रूर करार न आहिनि त माई खे कम जी डॉक्टर साहब मैं वधीक पार थो चई हेॾे चिंताए कर बाबा डॉक्टर आहे मां चवां न ॾिसी थो वॾो डॉक्टर आहे बाबा प्रेसूं बि कंदो हर इलाज थो करे पार डॉक्टर हे ॾिसो मां ॿुधायां थो वरी पार थो चई बाबा तूं बेफिक्र थी लेकिन हिनखे मन रख बख करणी पवंदी कंदो छो रख हिन जे लाइ डॉक्टर साहब रख त पंहिंजी जाइ ते आहे मां खूह में भुल खाईंदुमि मथे चवंदे त वञी उस ते सुम्हंदुमि हेठि चवंदे वञी छांव ते सुम्हंदुमि जहिड़ियूं ॻाल्हियूं कंदे मूंखे मंज़ूर बद फज़ील टोरे जो नालो खबो आहे डॉक्टर अरे बाबा चुप कयो हाणे इलाज ॿुधायां थो ॿुध हाँ मवाली इलाज तुंहिंजो ॿुधायां थो त जॾहिं तड़करी न पाणी हारे पोइ तड़कजांइ ऐं जॾहिं मानी खाई अॻ में पाणी पी पोइ वरी मानी खाईंदो कर
हेरे बुद्ध सीधो सीधो हेरे जेको कुछ थे याद करना तो मां भी याद तो क्या मां खणी तो मैं घर छा ऐं वरी टियों इलाज थी अॼंगा मथे मुंडी हेठि 3 चमचा हिन सीरप जा पीजांइ। वाह वाह डॉक्टर ऐं वरी ॿी ॻाल्हि त हिकिड़ो थांव खणी हुन में तूतड़ भूसी मिलाए ऐं ही सिरप घुलाए घुलाए 3 चमचा उन जा बि खाईंदो कर। न डॉक्टर साहब इहो थांव टिकर जो हुजे शीशे जो हुजे रबड़ जो हुजे स्टील जो हुजे पितल जो हुजे न थाल पाण और लटे न हुन में विझी करे पानी विझी करे ये मलदा जाते जे माल के ॾींदा टका आणंदो माने बेल्च ना कराईंदो मैं मांखे क़बूल आहे। ऐं फीस मुंहिंजी फीस त ॾियो न। घणी आहे डॉक्टर फीस ॿुधाए ॿई मवाली थी सुठो चूनो है पुट तव्हांजी फीस आहे 1700 रुपया। 1700 रुपया डॉक्टर जरे उता जी फीस आ जा ये दवाई न त बाबा हे इलाज दवाऊं गोरियूं हे टेपो ॾिनो आहे तव्हांखे मशवरो ॾिनो आहे 1700 रुपया फी मुंहिंजी मन रेट आहे 1700 ये रुपया। लिखे रे दवाई सजी लिखे रे दवायूं हे खोड़ आहिनि जेके दसियूं अथई मुंहिंजी ॻाल्हि ॿुध डॉक्टर साहब हा 1700 न हा मसलो हल ते 300 रुपया तुंहिंजा मिठाई जा आहिनि माजो अॼु राति नेकाओ हा मां हाणे वञा थो ओॾे हा सभु मवाली मुंहिंजा हुते आया हूंदा मुंहिंजे लाइ कंढियूं घणी हा अची तोखे 2000 बि ॾियां थो तोखे कंढी बि पारायां थो छा यादि कंदो हलऊं तारे रंगीला यार पाड़े जाऊं बसरी न कर ॾेई वेचो ईअं न वरी वापसि ई न अचो। मवाली तोखे ख़बर आहे भले खणी किरदार में कीअं आहे ज़बान में लेकिन सचो ॿुधां त सही न आओ थी वञो 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 पर पैसा ज़रूर ॾेई वेचो। ख्याल पा ख्याल भी डॉक्टर हा मां पाणी ते तारो माण्हू आ त मसलो न आहे हिन जॾहिं न त मां तोखे रोक अची ॾींदो बाबा पाड़े सिरियो को मसलो न ॾेई वेचो ज़रूर। हलंदी हल डॉक्टर ठीकु आहे अगरि डॉक्टर इहो हलां थो दवाई हा वञ वञ वञ। वठी देगा